नाज़रीन अॻु कंदासीं। सुप्रीम कोर्ट आज़म सवाती ऐं साफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जो पाण मुरादो नोटिस वठी चुको आहे। आज़म सवाती साहब अवां जो केस ह्यूमन राइट्स सेल टेकअप करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट आज़म सवाती ऐं साफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जो पाण मुरादो नोटिस वठी चुको आहे। आज़म सवाती साहब अवां जो केस ह्यूमन राइट्स सेल टेकअप करे वरितो आहे। चीफ जस्टिस चयो, मुबैना वीडियो वारे मामले ते असां सभु ॾुखायल आहियूं। आज़म सवाती कॾहिं बि सुप्रीम कोर्ट जे रेस्ट हाउस में नाहे तरसियो। चीफ जस्टिस वधीक चयो जी अवां सही चई रहिया आहियो। आउं कोयटा फेडरल लॉजिस में तरसियल हुयसि। सुप्रीम कोर्ट आज़म सवाती ऐं साफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जो पाण मुरादो नोटिस वठी चुको आहे। आज़म सवाती साहब अवां जो केस ह्यूमन राइट्स सेल टेकअप करे वरितो आहे। चीफ जस्टिस चयो, मुबैना वीडियो वारे मामले ते असां सभु ॾुखायल आहियूं। अवां खे आगाह कयूं पिया त आज़म सवाती कॾहिं बि सुप्रीम कोर्ट जे रेस्ट हाउस में नाहे तरसियो। चीफ जस्टिस जो रिमार्क्स आहिनि। आगाह कयूं पिया कि सुप्रीम कोर्ट आज़म सवाती ऐं साफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जो पाण मुरादो नोटिस वठी चुको आहे। आज़म सवाती साहब अवां जो केस ह्यूमन राइट्स सेल टेकअप करे वरितो आहे।